खबर शामिल कंदासीं सुल्तानकोट खां, जिते ॿिनि धुरनि में तकरार तां माचीवल ॻोठाणे जे वारसनि ने एहतजाज कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार। रोशनी, सुल्तानकोट भरसा कोरे जा मारपाणी ठिकाण वारो जेको मामलो, हिकु कतल, हिकु अगवा ऐं हिकु ज़ख़्मी वारो मामलो, जंहिंमें कोरेजा बिरादरी जे ज़हीर ख़ान कोरे जे अॻुवाणी में जियानवा आबाद थाणे जी ॿिन्ही थाणनि जी पुलिस ख़िलाफ़ क़ौमी शाहरा जेकोबाद शिकारपुर रोड ते मक़तूल जो लाश रखी धरणो आयो हुयो। जंहिं धरणे में DSP सुल्तानकोट मुबारक मलक ऐं सरदार शोएब खान कोरे जो विच में पइजी मक़तूल नौजवान जे क़त्ल जो केस ज़िले जेकोबाद जे आबाद थाणे ते दर्ज कयो वेंदो ऐं जॾहिं त अगवा ज़ख़्मी नौजवान मज़दा गाॾी खे नुक़सान जो केस जेको आहे थाणे जियानवा ते दर्ज कयो वेंदो। पुलिस ऐं कोरे जा बिरादरी विच में कामयाब ॻाल्हियुनि बाद क़ौमी शाहरा ते लॻल धरणो ख़त्म कयो वियो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िन। इसरार चांडियो असांखे सुल्तानकोट खां तफ़सील ॾिना आहिनि।